सॼो तां फरार थियूं उन्हनि खे असां फ्लैटनि खे ताला हणी इहा समाजी बुराई ख़तमु कईसूं फाश ऐं मंशा जा बंदि कयासीं जेका इहा माई ऐं मुड़ुसु सरपरस्ती पई करे रहिया हुआ ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायां इहा ड्रामेबाज़ी छाजी आहे इहा मुदई कीअं थी आहे एफ छो थी आहे इहा ई माई जॾहिं हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾिए थी पाण खे बेगुनाह साबित न करे सघी असां सबूत ॾिनासीं त हीअ हिन ॿुधे कमनि जी सरपरस्त आहे जॾहिं इहा 22A में मुंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजे मथां इहा ई एफ जेका हाणे थी आहे दाख़िल कराइण वई त इन ई सफ़दर मशवाणी SHO इन माई ख़िलाफ़ कमेंट्स फाइल कया आहिनि DJ ईस्ट चने साहब वटि त ही माई ऐं जो मुड़ुसु बदकिरदार आहिनि ग़लति एक्टिविटीज़ में इनवाल्व आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ माण्हू निकितल आहिनि रोडनि ते जिन एहतिजाज कया जंहिं खां पोइ इन्हनि ते FIR थी ही मां नथो चवां पुलिस जेका माई ऐं जो मुड़ुसु जेके फाश मंशा जा अदा पिया हलाइनि पुलिस जी नज़र में महीनो पहिरियों बदकिरदार हुआ पर जॾहिं मुंहिंजी पुलिस सां दुश्मनी थी त उहे बदकिरदार बि साफ़ किरदार करे मीडिया ते आंदा वञनि था तव्हां उहा वीडियो ॾिसो स्क्रिप्ट लिखियल आहे उहो पढ़े पई हो SIO जे कमरे में वेठे हुनखे पुलिस पढ़ाए पई इहे सॼा मुलो जेको आहे तव्हां पहिरियों ॾिसंदा त कंहिं मुदई खे तव्हां प्रोटोकॉल ॾेई वीडियो था ठाहियो पुलिस में छा कॾहिं ईअं करे थियो आहे सिर्फ़ु किरदार कशी कई पंहिंजे मां साबित कयो त मां इन FIR में बि नया मुलविस मुश्ताक भाई हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां त जीअं ई इरशाद रांझाणी क़तल केस में रिपोर्ट JIT साम्हूं अचे थी उन में मुलज़िम जेको आहे रहीम शाह उहो उन ते साबित जुल्म जेको आहे साबित थिए थो ऐं हिकिड़े एम्बुलेंस वारे जी गवाही अची थी वञे जेका पुलिस जेका आहे पंहिंजी JIT पूरी ठाहे रही हुई उहा रद्द थी वञे थी उन खां पोइ फौरन सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि सां जेका तकड़ियूं कार्रवायूं थियूं जंहिंमें मां पाण उनजो विक्टिम आहियां ऐं मुंहिंजो कसूर इहो हुयो त असां सिर्फ़ु धरणे में गॾायासीं ऐं मुंहिंजी घरवारी जेको आहे उहो हुते हिकिड़ो ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हिकिड़ो गीत ॻायो आहे उन सां गॾु इहो ई गॾु जेको आहे इलियास अब्बासी दोस्त बीठल आहे तकड़ियूं कार्रवायूं थियूं इलियास अब्बासी मथां बिला जवाज़ चढ़ाई कई वई हिन जी जेका हॉस्टल हुई उहा बि सरकारी पंहिंजो कानूनी घुरिजूं जूं पूरियूं आहिनि जेका मुंहिंजी ज़मीन हुई 99 साल लीज फार्म टू बाउंड्री वाली परमिशन DC असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार जी उनजे बावजूद बि बिला जवाज़ चढ़ाई करे असांखे अंदरि करे मूंखे FIR दाख़िल कई वई तव्हां इन कार्रवाइनि खे कीअं था ॾिसो सिराज इहो बख़ूबी तव्हांखे बि इल्मु आहे त जॾहिं असां अखि सां अखि मिलाए सिंधी नौजवान गैरतमंद आहिनि असां त अरगून पख्तून उज़्बेक बि कॾहिं इहे का करे कामयाबु न थी सघिया त हे त मसूनी चेहरा आहिनि हे त बिगड़ा ख़ौफ़ज़दा वर्दियूं इस्तेमालु कंदड़ हथियार इस्तेमालु कंदड़ इंतिहाई बुज़दिल माण्हू आहिनि असांखे जॾहिं एॾा जेके अटाला ईंदा हुआ कहा करे सिंध ते उहे असांजे वॾड़नि खे झुकाए न सघिया असां बि साॻियो तुख़ुम साॻियो रत आहियूं हीअ हथु कंडा पहिरियों बि असांजे वॾनि फेस कया आहिनि असां बि फेस कयूं था तव्हां हाणे ख़ुशामदी सर्किल में अची वञो तव्हां ते सॼियूं ब्लेसिंग्स थींदियूं 99 लीज बि न हुजे तव्हां वञी 20 एकड़नि ते वेही रहो तव्हां ते इहे सॼियूं मराहतूं हूंदियूं पर जॾहिं तव्हां अखि सां अखि मिलाए पंहिंजी क़ौम सां गॾु बीहंदा मज़लूम सां गॾु बीहंदा बेगुनाह खून सां गॾु बीहंदा ज़ालिम जे ख़िलाफ़ बीहंदा त इहे रिज़ल्ट असांखे अॻे ई कैलकुलेशन थियल हुई त इहे रिज़ल्ट ईंदा मुंहिंजी मोबाइल जी फॉरेंसिक कराई वञे मां चैलेंज थो कयां त DIG ईस्ट मूंसां इरशाद रांझाणी मामले ते पर्सनल थी बीठल आहे पहिरें ॾींहुं खां मूंखे WhatsApp ते ब्लॉक कयो ऐं जॾहिं चालान जमा थियो मां इस्लामाबाद में उनखे फ़ोन कयो मैसेज कया त उन ते असांजो ज़िद थियो जंहिंखां पोइ इंतकाम कार्रवाई शुरू थी हिन वक़्तु सिंधी माण्हुनि खे काफ़ी सोशल मीडिया ते उन्हनि जे ज़हननि खे जेको आहे वर्गलाए पियो वञे त मुश्ताक सरकी हिकिड़ो कब्ज़ा खोर माण्हू आहे माहौल ठाहियो पियो वञे इन सॼी सूरत हाल खे जेको आहे हींअर मुंहिंजो लाइव अचण जो मक़सदु बि इहो आहे त तव्हां दोस्तनि खे जेको आहे क्लियर कयो त भई हीउ जेको मसइलो आहे सॼो इरशाद रांझाणी आहे मां बिल्कुलु सिराज चैलेंज थो कयां जेका सॼी सिंध आहे जेको सॼी सिंध जो तबिको हिकिड़ो ख़ासि तबिको आहे मुश्ताक सरकी जे ख़िलाफ़ जेका मुहिम हलाए थो त सॼी सिंध में बशमूल सिंध जी राजधानी मुंहिंजो हिकिड़ो एकड़ हिकिड़ो जिरेब हिकिड़ो प्लाट को अची बीहारे त मां कंहिंमें लैंड ग्रैबिंग में इन्वॉल्व रहियो मां चैलेंज थो कयां बावजूद मां कोर्ट में आहियां मां हाणे पुलिस जी कस्टडी में आहियां वञो मुंहिंजे पोयों तव्हांखे चैलेंज थो कयां को हिकिड़ो प्लाट हिकिड़ी ज़मीन जो को मैटर खणी अचो जंहिंमें मुश्ताक सरकी लैंड ग्रैबिंग कई हुजे या कंहिंमें इन्वॉल्व हुजे हिकिड़ो फ्लैट खणी अचो हीउ हिकिड़ो MKM जो जेको यूनिट इंचार्ज आहे उन जेको पर्चो करायो आहे मुंहिंजे पंहिंजे ज़ाती फ्लैट ते हुन पंहिंजी मालिकी ॼाणाई आहे उहो मां कागज़ पेश कया आहिनि हिकिड़ो को फ्लैट सॼी सिंध में मुंहिंजो खणी अचो को घर खणी अचो जंहिं ते मां कब्ज़ो कयो मां सिद्धरी जंहिंमें इन्वॉल्व आहियां मां तव्हांखे ॿुधायां त जेके कब्ज़ा कंदा आहिनि जेके 2 नंबर कमु कंदा आहिनि उहे कॾहिं बि पुलिस जे हाई लेवल माण्हुनि सां न विढ़ंदा आहिनि उहे पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट गेन करण जे लाइ ख़ुशामद कंदा आहिनि मुंहिंजा त इहे सभु दोस्त आहिनि मुंहिंजा हाणे बि दोस्त हूंदा निकिरण खां पोइ बि मूंखे बॉडी लैंग्वेज ख़बर आहे कीअं ख़ुशामद कंदा कीअं अची हिक ॿिए जूं माफ़ी मुंहिंजे घरनि ते अची वठंदा मूंखे ख़बर आहे
पर तव्हां माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ न थियो, मुंहिंजे हक़ में नथा थियो त तव्हां चुप करे पियो। जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ था थियो त सबूत सां ॻाल्हायो, इल्ज़ाम तराशू न कयो। मुंहिंजी नियत सॼी सिंध खे ख़बर आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ सिर्फ़ु पुलिस न, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ एजेंसियूं ॿुझूं रिपोर्टियूं हथु करण जी कोशिशि कंदियूं रहियूं आहिनि, पर हमेशह नाकाम रहियूं आहिनि। मुंहिंजी बहादुरी मुंहिंजे हिन गजगोड़ जे पुठियां मुंहिंजो हिकिड़ो बाकिरदार पंहिंजो किरदारु रहियो आहे। मुंहिंजूं अखियुनि में मिलाइण जो सबबु इहो आहे त मां कंहिं ॿ नंबरी में इन्वॉल्व न रहियो आहियां। हा, मुश्ताक सरकी जो ॾोह इहो आहे, मुश्ताक सरकी 50 रुपए ॾियारी ते पाणी जा केन खणी हिन मंज़िल ते पहुतो आहे। अलाह साईं जूं ब्लेसिंग्स रहियूं आहिनि, किरदारु सुठो रहियो आहे ऐं मूंखे शोहरत मिली आहे। मां ग़रीब जो पुटु अमेरिका लंडन पढ़ी आयो आहियां, वञी फेलोशिप सहाफ़ती करे आयो आहियां उन्हनि जी स्पॉन्सरशिप ते। मुंहिंजो ॾोह इहो आहे, मां सिमाल टाउन जैकाबाद खां अची कैपिटल में मां नालो कमायो आहे त मुंहिंजा सभु दुश्मन थिया आहिनि। तव्हां मूंते सड़ण या जलण बदिरां पंहिंजे कैरियर ते, पंहिंजी लाइफ ते फोकस कयो त तव्हां बि मुश्ताक सरकी बणिजी सघो था। मां ओपन चैलेंज कंदो आहियां त गुलिस्तान जोर में मूंखे 18 साल थिया आहिनि। गुलिस्तान जोर में मुंहिंजी वॾी फॉलोइंग आहे। गुलिस्तान जोर में एमक्यूएम पंहिंजे उरूज में मूंखे न झुकाए सघी। ही रिवाइवल आहे उन नेक्सस जो, जंहिं नेक्सस खे मां ख़ुदि अमलनि खे मां वाइको कयो आहे। मुंहिंजे फेसबुक ते सॼियूं शयूं पयूं आहिनि, को लिकियल छुपियल ॻाल्हि न आहे। जेकॾहिं फाशी जा मंशा जा अॾा बंदि कराइण, जेकॾहिं करप्ट पुलिस एहलकारनि जो किरदारु वाइको करणु, जेकॾहिं इरशाद रांझनि लाइ आवाज़ उठाइणु मुंहिंजो ॾोह आहे त मां इहो ॾोह बार बार कंदुसि। मां वरी निकिरंदुसि। मां पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजी धीउ असमत जोड़े जो प्लान जो ऐलान थो कयां कानूनी तरीक़े सां। मां बिल्कुलु पहिरें ॾींहुं निकिरी मां पंहिंजे घर न वेंदुसि, उन न्याणी जे घर वेंदुसि, उन्हनि जे वारसनि सां बीहंदुसि। जेका मुंहिंजी मदद हूंदी, धरणो चवंदा, एहतजाज चवंदा, कानूनी रस्तो चवंदा, हर लेवल ते मुश्ताक सरकी उन्हनि सां गॾु बीहंदो।